खबर तवां शेयर करें पे नाज़रीन घोटके में विलेज डेवलपमेंट ऑर्गेनाइजेशन वीडियो तरफा सेफ पाकिस्तान के सहकार से औरत जो सियासी अमल में शिरकत करण और फैसला साज़ी में भरपूर किरदार अदा करण के उनवान हेठ कॉन्फ्रेंस मुनक़िद कई वई, जैमें वीडियो के एग्जीक्यूटिव डायरेक्टर अली हसन बहर, मैडम रुबीना नाज, सिंध तरक्की पसंद पार्टी के अगवान जाम अब्दुल फताह समेजो, पीपल्स पार्टी के लेडीज़ विंग के अगवान शबनम भुट्टो, डिप्टी डायरेक्टर सोशल वेलफेयर सरदार अहमद गडानी, जिले इलेक्शन कमिश्नर इमरान शेख, मुस्लिम लीग नवाज के अगवान मैडम हीर साहिबा, औरत अगवान हाकिमजादी सियाल, इलाई बख्श चाचड़, शाहनवाज शेख, मिनारिटी अगवान शाहजहां बाई खां सवाइ सियासी पार्टियों के अगवान सरकारी अमलदारन पहाड़ी जे समय औरतों ने नौजवान शिरकत कई। उन मौके कॉन्फ्रेंस के खिताब कंदे अगवान चो त औरत मुआशरे जो अध खां वधीक हिस्सो है, जैंखे हर फॉर्म ते मुनासिब शमूलियत मिलण घुर्जे, जे हूँ पंहिंजा हक़ हासिल करे सघन ऐं पंहिंजे तरक्कीअ जा प्रोग्राम मुतारिफ़ कराए सघन। हुननि चयो त औरत घणी मेहनत ऐं सचाई जे करे बहितर किरदार अदा करे सघे थी, जंहिंसां मुआशरो तरक्की करे सघे थो। ख़ासि करे ॿारड़ी जी औरत खे सियासत में सगारो करण सां बेहतर नतीजा मिली सघंदा। औरत खां सवाइ सियासत नामुमकिन आहे। हर सतह ते औरतुनि खे आज़ादी जे लिहाज़ खां मुनासिब हिस्सो मिलण घुर्जे। औरतुनि जे शराकती अमल सां बुनियादी मसइला हल थी सघंदा। हुननि चयो त औरतूं पाण जिदोजहद करे अॻिते अचनि ऐं सियासी पार्टियुनि में शामिल थी पंहिंजा हक़ हासिल कनि। कॉन्फ्रेंस की पुॼाणी ते बेरोज़गार ऐं ग़रीब औरतुनि तरीम तरबियत याफ़्ता 200 औरतुनि ऐं मर्दनि खे टूल किट ऐं ॿियो सामान विरहायो वियो।